वहदत कसरत थी, हे कमाई अनेक बनिया आहिनि। लिहाज़ा सूफ़ी कसरत खे लेखे में विझ वहदत जो ई परतव वञे थो। लहरें लख लिबास, पाणी पसण हेकड़ो। न रुगो एतिरो बल्कि सो पखी, सो पिंजरो, सो सर, सो ई हंज, सो ही, सो हू, सो अजुल, सो अला, सो पिरी, सो पसा, सो वेरी, सो वाइरो। मगर शर्त आहे त तालिब जी तलब जोहर इश्क सां वागजी वियल हुजे। पंहिंजे मजाज़ी मतलूब जी ओठ खे ओकरी मथ भरी ऐं अॻु भरी उसरी आयल हुजे ऐं पचण खे पचाए वारी विथी खे अबूर करे सघी हुजे। पोइ चाहे उहा निसाबी रियाज़त मार्फती पार पई हुजे या कंहिं अणलखी अणसूही रग़बत जे ओचिती धिदकार हुनखे हुन पार करे छॾियो हुजे। जंहिं सूरत हाल लाइ उर्फ़ी चयो हो, सरे ख़ुदा आरिफ़ ज़ाहिद बकस न गुफ़्त दरे हैरतुम के बादा फ़रोश अज़ कुजा शुनीद। हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं, साजन सूंह सुरत विखाई वेझो खणो। विखाई वेझो अकरब अले मन हुबुल वरीद, कंध जी रग खां बि वेझो वारी बिशारत जो ही ॿियो विस्तार आहे। फ़ासिले जो बोध तोड़े वक़्त जो ज़मानी बोध सभई समेटिजी ज़ीरो थी वञनि था। इहो मंसूरी रुतबो आहे जिते ससोई ख़ुदि पुनूं बणिजी वञे थी, पुनूं थियसि पाण, ऐं हीर रांझा रांझा करदे महते आप ई रांझा हुई। इहो अलकाउन जो मक़ाम महबूद आहे। हू उते आहे तॾहिं बि, तोड़े उतां मोट खाए तॾहिं बि। हुनजी लाहूत खां नासूत ऐं नासूत खां लाहूत ॾांहुं आमद व रफ़्त हुनजे अहसास अहमियत ऐं ज़ोक़ वहदत खे ज़ाहिल नथी करे। हू पोइ हिकिड़ो यूनिवर्सल वजूद आहे, एक्स्ट्रा स्पेशल फ़र्द आहे, जेको रसूमाती रिवायात अफ़्तराक खे न शुमार करे थो न उनखां मुतासिर थिए थो। सा मूंखां न थिए जेका रस्म राज सचपच त मज़हबी, सकाफ़ती, नस्ली, लिसानी तफ़रक़ात ऐं तहफ़ुबात खां हू बिना आजो ई निजात याफ़्ता शख़्स हासिलु करे वञे थो। पंहिंजे पराए वेझे ॾूराहे जा इम्तियाज़ हुन लाइ बेमाना थी वञनि था। ॼामा अॻे जे ॼायूं तिंजी निर्त नूरी खे न वञनि कंहिं मारकी, न कहीं विहां से कींझर कंदियूं कां, जिन तमाची तकियो असांजे हिन दिलावर ऐं दर्दमंद दोस्त लतीफ़ हयास पंवर। मंसूर हलाज जी सीरत ते ॿधल हिकिड़े ख़ूबसूरत किताब जो ख़ूबसूरत तर्जुमो असांखे आचियो आहे। संदसि अहिड़े इंतिख़ाब मां मूंखे एतिरो सवादु अचे थो त हुनजो मन इंसान लाइ हिकिड़े ख़ैर ख़ूबी ऐं ख़ैर सगाली वारे जहान जी तहमीर जो ख़्वाहिशमंद आहे। अहिड़ो जहान जंहिंमें ख़ुदगर्ज़ी, हसद, तासुब, हंसा ऐं किरोध जा ऐब न हुजनि। अहिड़े साले ऐं वसी मशरब सां नातो ॻंढिजणु वॾी ख़ुशबख़्ती जो उहिञाण आहे। माण्हू मसलकनि, मज़हबनि, नज़रियाती मकतबनि जी रिवायती कोड़कनि में अहिड़ा त उलझी ऐं जकड़जी था पवनि जो पाण जहिड़नि ॿियनि इंसाननि जा मसलक ऐं मज़हब उन लाइ सठा ऐं ॻठा नथा थियनि। हालांकि सभई पंहिंजे मोरूसी ख़ानदानी खोल जा लाशऊरी असीर आहिनि। तसौफ़ जी तहरीक या मुहिम जो कुझु बि उनखे सॾिजे, अहिड़ी जामिद सूरत हाल जी दावा जो रद्दमल हुई। हीअ जिन्स माण्हुनि में रवारदारी ऐं सहप जे ॻुणनि जी न रुगो दावेदार बल्कि उन मसलक ते इस्तक़ामत सां अमल पैरा हुई। हिननि ख़ुदा ऐं बशर जे रिश्ते लाइ रस्मी ईमान ऐं लिसानी इक़रार जे बजाए हुब ऐं प्यार जी क़ल्बी रग़बत ऐं निस्बत जो दर्स ॾिनो। हिननि ख़ुदा खे कंहिं ख़ारिजी अर्श ऐं कुर्सी जो मकीन करार ॾियण बदिरां इंसान जे क़ल्ब जी गहराई जी लामहदूद ऐं लासानी तजली रोशनी सां ताबीर कयो। संदसि रहम ऐं करम खे पूरी मौजूदात लाइ वक़ुफ़ कयो। अहिड़नि बख़्तावर कैफ़ियतुनि ऐं हुजतुनि सां मुनसलिक वजूद, गिरोही मफ़ादनि, फ़िरके वाराणनि तासुबनि, नस्ली बरतरिन ऐं मुआशी इशरतुनि खे तिछ तसवुरु कंदे मोहबतुनि ऐं रहमतुनि जे वसी भाकुर खे सारी आदमियत लाइ आशींदे ऐं उन्हनि क़दरनि जे हुसूल लाइ पाण घोरींदे पूरे आलम में सरफराज़ ऐं सुरख़रू थिया। असां मां जिन बि फ़र्दनि इन्हनि बुज़ुर्गनि जी उन भलारी सीरत ऐं बसीरत खे तस्लीम कयो आहे ऐं उन सिलसिले खे इंसान ज़ात जे अक्सर मौत मार ऐं तबाहकुन बहराननि जे सदेबाब लाइ ज़रूरी सम्झो आहे, उन्हनि जी नफ़्सी माहियत खे सलाम आहे। मंसूर बि उन ई सिलसिले जो हिकिड़ो यकता मस्तानो आहे जंहिंखे सदियूं गुज़री वञण खां पोइ बि अकीचार मोहबतुनि ऐं हुरमतुनि जी भेटा मुयसरु आहे। इहा हुनजी यगानगत ऐं आली मर्तबत आहे। दुनिया अञा हंसा, बाहिमी किरोध, कुपत ऐं धिकार ऐं ख़ुदगर्ज़ी जे बदतरीन ग़ुलामी जो ख़ाको ठाहियो बीठी आहे। माण्हुनि जी वॾी अक्सरियत हिकिड़े जाबिर ऐं बेरहम अक़लियत जे खूनख्वार इरादनि ऐं करतूतनि जा अज़ियतनाक नतीजा भोॻे रही आहे। लिहाज़ा मंसूर, सरमद ऐं शाइनात जी सुनत जे अलका ऐं अया जो बाब बंदि थियणो नाहे।
असां हिन किताब जी मोहतरमा मुसनिफ़ा जमीला हाशमी ऐं उन जे मोहबती मुतरजम लतीफ़ अयाज़ पंवर जे इंतख़ाब ऐं प्रेम जे पोरे खे कहिड़ी बि रस्मी उजरत ऐं आफ़रीन खां घणो मतबरो सम्झूं था। अचो त असां हिन ज़िक्र खे मंसूर जे हिन अनमोल ऐं लाफ़ानी कौल ते ख़तमु करियूं। जॾहिं इंसान सॼी काइनात जो अहम तरीन वजूद आहे त पोइ छो न असां उनखे धणी सगोरे जो मज़हर तस्लीम कयूं। फेबरवरी 2007।